छोरी जे बारे में सही ॾस पतो नथो ॾे। बाक़ी तोखे जेको कुझु करणो आहे सभई दरवाजा खुलियल अथई। वञी मुंहिंजे खिलाफ़ दाहे और निकिर था कॾहिं न बेस तो करे था। हले छोरा ॾियो त ख़बर है दुकान बंद लगो पियो आहे। पिड़े मरियो छा? हाँ बाबू मरियो, बाबे जो कम गुलू थियो। अरे छोरा मां तव्हां खां थो पुछां, टियों ॾींहुं दुकान बंद लगो पियो आहे। मूं सम्झो मता मरी वियो हुजे। बाबू अञा जहरो आहे छा सकरात में आहे छा? सकरात में ना है, बाबू लापता है। लापता पर वयो काॾे? बाबा लापता है माना जंहिंजो पतो ई न आहे। असां नंढनि ॿारनि खे कहिड़ी ख़बर त बाबू कहिड़ी खॾ में वञी किरियो आहे। असांखे बाबू ॻोल्हे ॾींदे? न न न न न न बाबू न ॻोल्हिजां। वरी इहो घर में ईंदो असांखे कुटको कढंदो। इहो ॿाहिरि चङो आहे, भली कम गुलू थिएसि। भला ॻाल्हि त ॿुधो, इन दुकान जी चाबी तव्हां वटि आहे? चाबी असां वटि न आहे। बाबा चाबी हथ करे दुकानड़ो खोलियो, कुझु ओधर ते सामान ॾियो। घर में असली का विषय कान्हे। चाचा कोड़ा असां पाण बुख ते वेठा आहियूं। इहा चाबी असां वटि हुजे हा त दुकान जो सफ़ायो न कयूं हा, कयूं हा दुकान खे गुलू साफ़। छा तव्हां पंहिंजे दुकान में चोरी कयो आहे? चोरी न, सफ़ाई या छट फूक मिटी मिटी लाहियूं आहे सामान तां। अरे छोरा तव्हांजे परेशानीअ जो हल मूं वटि अथव। पोइ हल ॿुधा कोड़ा। अरे रे ताले खे छो था वञो? दुकान त तव्हांजो आहे, तव्हांखे केरु रोकींदो? वाह काका कोड़ा वाह, वाह जी ॻाल्हि कई अथई। इहा ॻाल्हि त असांजे दिमाग़ में आई कान। दिमाग़ में सफ़ा ज़ुज़लो अची वियो आहे, कमु गुलू थी वियो आहे। इहो कमु करणो पवंदो हाणे असांखे। मखण जी अदा। ओ मखण जेको बि सामान घर में पियो आहे, कोडरूं कुहाड़ियूं बर्चियूं भाला सभु खणी आ त कयूं दुकान खे गुलू। पोइ कयूं का पेट पूजा। सफ़ा बुख में बहा थी विया आहियूं। खाऊं के खट मिठड़ा ऐं भुगड़ा। कीअं काका कोड़ा कम खे गुलू कयूं न। सुबुह जो माई जातो नाश्तो करण कोन ॾींदी, उन खां पहिरियां अची पहुचंदी। तव्हां ॿुधायो उनखे कहिड़ी वरंदी ॾियां? इस्मानू बेगम असांजी न्याणी जो ॿार त लाहिणो आहे। मां त चवां थो बानू बेगम असांखे इन मामले में ढिल बिल्कुलु न ॾियणु घुरिजे, बल्कि मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं हा करे छॾ। वरी बि जेका तुंहिंजी सलाह हुजे जेको तोखे बहितर लॻे। मूंखे छॾियो, जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो उन ते हलंदासीं। बानू बेगम तुम त कुंज जी माउ आहीं ऐं मूं हिन घर जा कुझु फ़ैसिला तुंहिंजे हथ में बि ॾेई छॾिया आहिनि। हुजे हा राज बाग जो फ़ैसिलो त मां ख़ुदि कया, पर घर जा फ़ैसिला मूं तोखे ॾेई छॾिया। बानू बेगम मुंहिंजी तरफ़ खां तोखे इजाज़त आहे, पर वरी जीअं तोखे मुनासिब लॻे। ठीकु आहे, मां सुभाणे पाण ई जादो खे वरंदी ॾींदसि। ठीकु आहे। इनजो मकसद हे लाला जन पर ही आलिम खाने जा माण्हू आहिनि। इएं बि थी सघे थो जेकॾहिं लाला जा दोस्त हुजनि हा त
आलिम खान खे लाचार न हो जो अची हिननि सां मिले हा ऐं हिननि खे ॿाहिरि घुमाइण लाइ वठी वञे हा। शमो पोइ सुल्तान खे फोन करे हक़ीक़त खां आगाह करे छॾियसि। कुर्बान पहिरियां इहा त पक कयूं इहे वापसि बि अचनि था या हिननि खे गाॾी ते छॾण लाइ वञनि था। ईअं बि थी सघे थो मतां ही वापसि ईंदा हुजनि। पोइ हलऊं पोयां। शमो पोयां हलियासीं त आलिम खान खे असांजे मथां शक थी पवंदो। लाला जी उतां ॿाहिरां हली वेहूं था। जे वापसि आया त हू सभु ईंदा न त लाला अकेलो ईंदो। ईअं बि सही आहे। बेख़बर अदा हिनखे काॾे थो वठी वञे? अदा मां हिनखे शहर तो वठी वञा के सुठे डॉक्टर खे ॾेखारे अचां। यार सफ़ा को बेवकूफ़ आहे। मस्तानो दग में हुए पर हाणे सफ़ा अलील थी वियो आहे। अदा मूं कहिड़ी ग़लती कई आहे जो तूं मुंहिंजे मथां ॾमरिजी पियो आहे? ये मुंहिंजी मस्तानी आहे। हिनखे डॉक्टर खे ॾेखारणु मुंहिंजो फर्ज़ आहे। हिनजी इहा हालत मुंहिंजे करे थी आहे ऐं हिनखे डॉक्टर खे ॾेखारणु बि मुंहिंजो फर्ज़ आहे। अदा मुंहिंजा भाउ आलम हिन वक़्तु सफ़ा होश में नाहे। जेकॾहिं हुन तोखे हथे खाली ॾिसी वरितो त छा हू तोखे छॾे ॾींदो? तुंहिंजी हिन मस्तानी खे बि वठी वेंदो ऐं तोखे बि पूरो कंदो। अदा मां एतिरो वयल आहियां जो मुंहिंजे ई हथनि मां मुंहिंजी मस्तानी खे वठी वेंदा। जेकॾहिं आलम मुंहिंजी रस्ता रोक कई न वो फट मारे छॾींदो सांस। वो फट। यार छॾ खणी ज़िद खे पोइ मां बि तोसां गॾु हलंदुसि। अदा भला तव्हांजो हलणु लाज़मी आहे? हा लाज़मी आहे। चङो अचो हल हलो। अति बानो बेगम ही छोरो जो ताके ही चपड़ी वांगुर चपड़ी वेही रहियो आहे हो कान हूंदी आहे वल वेड़ वेड़ जी वेही रहंदो माण्हू उथंदो ई कोने। ही जो खप खोड़े वेठो आहे बींदो भलाए कोन। मासी तुझी भी अलाए खुदा करण मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे? नाड़े अब्बा मुंहिंजी तोसां दुश्मनी छो थींदी? पर जेको ही तू साहुर जे दर ते किरियो पियो आहीं रुगो टुकर भोर लाइ हाय हाय अबा ठही तो ये कंदे ना अब्बा ना वञ को पंहिंजो कमकार कर पंहिंजो बि पेट पाल वेचारी ज़ाल जो बि पेट पाल। हाँ ही तू ठही तो हिते तौबा तौबा। माई जादो तू न झेड़े खे न ॿधाए कम जी ॻाल्हि कर त सुबुह सुबुह कीअं पंधु पियो थिए? अदी कल तो तोखे हाल अहवाल ॾेई वई हुअसि न। अॼु ख़ैर सां सुबुह साण पंधु पई आहियां वर्दी वठण लाइ। ठीकु आहे तू अॼु सॾ हलाए सुभाणे शाम जो बुकी विझी वञजां। बानो बेगम पोइ अॼु छो न? अॼु ई कल में छा वेरायो आहे? सुभाणे शाम अची बुकी विझी वञजे। ठीकु आहे बानो बेगम अॼु ई वञी सॾ हलायां थी। सुभाणे शाम जो बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे वेंदुसि। तूं आई ख़ुशि? वे माई चांहि पियो वञ। न दीन चाहे ख़ैर सां तूं हिन छोरे खां ठहराए पी आऊं वञा थी। मूंखे आख़िर सॾ ॿॾ बि त ॾियणा आहिनि। हाणे वेहण किथे? आख़िर मुंहिंजे मिठल पुट जी शादी पई थिए। बाक़ी ॾींहं घणा बचा आहिनि? इहे जेके 4-5 ॾींहं आहिनि इहे त दियाऊं हवाउनि में उॾामंदुसि हवाउनि में। असुल दुश्मननि जा त कारा मुंहुं थी विया। असुल सड़ी सड़ी मुंहुं थई कारा थी विया अथनि पिया सड़नि धूड़ पान। तंहिंमें असांजो छा पंहिंजो पाण खे त साड़ नदी।
साहब 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 छा तो रड़ंदो करे हिनखे मिर्गी जो दौरो पवंदो आहे। छा पोड़े के मिर्गी आहे? हा हा हिन पोड़े खे मिर्गी आहे। हिन जूं दवाऊं हिते कोन मिलंदियूं आहिनि। जेकॾहिं हे पोड़ो मरी पियो न हिनखे ॾिसी मां बि मरी पवंदुसि। हा पोइ न ॿिन्ही जो खून तव्हां गिची में पवंदो। बड़ा छा सलाह आहे? तूं ऑफिस जे वम सलीम साहब खे वठी आ त हिननि खे लाकअप मां कढूं। छा थियो आहे हिनखे? साहब हिनखे मिर्गी आहे। हिन पोड़े खे खणी वञी ॿाहिरि उछले अचोसि, बाक़ी हे हिते ई लाकअप में हुजे। साहब मूंखे हिन खां वधीक मिर्गी आहे। अरे हिनखे मिर्गी आहे त तोखे कीअं थी? साहब असां ॿई पीउ पुट रहूं। जे पीउ खे मिर्गी आहे त पुट खे कोन थींदी? असांजे सॼे खानदान खे मिर्गी आहे। ओए मिर्गी मिर्गी चई थी मूंखे। साहब ही त सही आहे, हे त मकर थो करे। साहब मिकिर कोन थो कयां, मुंहिंजी मिर्गी हिन ॾे हली वई आहे। ही उथंदो त वरी मां किरंदुसि। जेकॾहिं असां मरी पियासीं त असांजा खून तव्हांजी गिची में पवंदा। मां वञी कोर्ट में तव्हांजे मथां केस दाख़िल कंदुसि। हिन ॿिन्हिनि मां हथु कढो त पए न फिल्म गिची में। अधी वसाई अॼु एतबार करी न मुंहिंजे लाइ हद खां वधीक ख़ुशी जो ॾींहुं आहे। सोचूं पहिरीं ख़ुशख़बरी त पंहिंजी भेण खे ॿुधाए अचां। यकीन कंदी सॼे ॻोठ खां पहिरीं तो वटि आई आहियां। सुभाणे मुंहिंजे पुट जी बुकी आहे। ॾिस अचिजांइ ज़रूरु ऐं अॻु में ई अची वञजांइ। पहिरीं त तोखे घणियूं घणियूं मुबारक हुजनि। छो न ईंदसि, ज़रूरु ईंदसि। पर माई जादो तो वॾी हिम्मत कई आहे। बानो बेगम जहिड़ी ज़िद्दी औरत खां संग कढण में मूंखे शाबस हुजे। सची थी चवीं, वसाई वॾी ज़िद्दी औरत आहे। मूंखे त एतबार ई न पियो आयो। हाय हाय मूंखे बि हुनजे दर ते जुतियूं घसाईंदे घसाईंदे साल खनि त थी वियो। मस वञी राज़ी थी आहे। माइक जादो घोराम जे संग लाइ असां बि जेके जतन कया हुआ उहा बि तोखे ख़बर आहे। ऐं उहा छोरी जेकॾहिं किन्नी न थिए हा न त मिले त तव्हांखे बि कोन आहे, पर किन्नी थी पोइ तव्हांखे मिली। जादू घोराम खे हज़ार संग मिलन हा, पर राणा खान पंहिंजे बा अकबर खान जी इज़त रखण लाइ यो गंद असांजी झोल में विधो। अब एक ॻाल्हि त ॿुध, इहो घोराम सच पुछ तव्हां खां कावड़जी वियो या तव्हां पाण हुनखे ओॾे मोकिलियो आहे? तूं छा थी सम्झी त घोराम खे ओॾा मोकिलण जे पोयां राणा खान जो को मक़सदु आहे? अलाए दी कहिड़ी ख़बर, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांखे दिलि में का पंहिंजे खिचड़ी पचाई हुजे पोइ खणी मोकिलियो हुजेव। माई ये खिचड़ी पचाइण तव्हांजो कमु आहे। असां सदाई रांदि सोटे वारी कंदा आहियूं। तुंहिंजो सॾु असांखे क़बूल आहे। सुभाणे शाम ज़रूरु ईंदासीं। हाणे सिॼ पियो लहे, पर अञा पूरो ॻोठ रहियल अथई। हा दी पहिरीं ख़ुशी अथमि, तंहिंजे करे त आउं त घर घर वञी सॾु ॾींदुसि। दुश्मननि खे बि घुराईंदुसि त सॼणनि खे बि घुराईंदुसि। उहो आहिनि मर्ज़ी जा मालिक। जेको अचे त बिस्मिल्लाह, न अचे त अलाह करे ख़ुशि हुजे। रईस छोकिरो बि मुंहिंजो ॿधी वेठो आहे ऐं कावड़ बि मुंहिंजे मथां। चए पियो त निकिरी वञ न त बेस्तो करे कढी छॾींदोसि। हाणे इहा वरी मुंहिंजी इज़त रही आहे। अचे आलम खान त मां साफ़ साफ़ चवांसि थो त रईस सां वास्तो ख़तमु करे या असां सां रिश्तो ख़तमु करे। चाचा तव्हांखे रईस वटि वञण जी ज़रूरत कहिड़ी हुई? आलम खे मैडम त करे वठो, उहो वञी वरियाम खे उॾा छॾाए अचे हा। आलम जॾहिं पटका लाहे लाहे हाणे बेज़ार थी वियो आहियां। आलम मुंहिंजी ॿुधे काथे थो? आलम अचे त मां उनजे मथां ज़ोर रखां थी। आलम बि ज़िद ते आहे। जेसताईं वरियाम छोकिरी जो ॾस नथो ॾे हुन मां हथ कोन कढंदो। हुजे वरियाम खे सतोरी जी ख़बर त उन्हनि खे ॾस बि ॾे। बाक़ी नाक मुंहिंजे पुट खे वेठा था कुटनि। चाचा सोचण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं वरियाम खे सदोरी जी ख़बर नाहे त भला सदोरी ॿियो कंहिंसां भॼी वई? छोकिरी खे गुम ई रही सघियो आहे ऐं हुनखे ॻोल्हण जो ढोंग बि वेठो पाण थो करे। ईअं नाहे चाचा, तूं अजायो त हुननि मथां इल्ज़ाम हणी हितां सदोरी खे वरियाम ई भॼाए वियो आहे। हाणे नथो मञे तॾहिं त वरियाम आज़ार में आहे न। वरियाम खां जॾहिं मां पुछो तूं भले साईं ते हथ रखण लाइ तयारु थी वियो। एतिरो मुंहुं जो पुटु किरियल नाहे जो कूड़ो कसम खणे। उनखे का बि ख़बर नाहे भई हुनजी ज़बान ते को बि एतबार नथो करे। बसि अलाह वाही अथसि, मां छा थो करे सघां।
बियो बियो कोडल रॉकेट लगो थो वने। हलो कोडल एडो माल राको ज़कात जो या बैतुल माल मोको फंड मिलियो थी वडो माल खयो थी। अञा किथे जी ॻाल्हि मलुक पोयां ॾिस त घणा था अचनि। अरे अरे छोरा काडे रुलंदा अथव तो बाबा दुकान के तालो हई आयूं जेको सामान पियो आ न ओ खपाए तो मुकुलू करे आसी। हाँ ये सजे गोठ वारा मुझे दुकान ते माल लुटियो पिया वञनि छा भागा। तू चवंदे है न त असां दुकान कोन हलाए सघंदासीं धंधो करे कोन सघंदासीं जातो सजी सजो माल खपाया थी सजो कम गुलू थियो। अदा शायद आलम झेड़े जी तैयारी में आहे इन करे 12 माण्हू घुराया थे। जेकॾहिं आलम झेड़े जी तैयारी करे थो त छा असां चूड़ियूं पाती वठायूं? हाणे असां उनते भलो साईं खणी वञूं त झेड़ो न कर। अदा मां इहा ॻाल्हि कोन थो कयां मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु इहो हुयो त असांखे पंहिंजूं अखियूं खोले रखणियूं पवंदियूं। हाणे अदा जेकॾहिं आलम माण्हू घुराया आहिनि त तव्हां बि पंहिंजे दोस्तनि ॾांहुं नियापो कयो त हिक ॿिए खे तोरे वठूं। असां वंगारू कोन घुराईंदासूं इन्हनि लाइ त असां टई काफ़ी आहियूं। अदा जेकॾहिं इजाज़त ॾी त गिटीअ में पासो वठी कयां आलम खे पूरो पोइ जेको थियो मूं ॾेई वठंदासीं। थी सघे मुंहिंजा दोस्त कंहिं ॿिए कम सां आया हुजनि असां धुप ॾिसी बंदूक छो हलायूं। अदा आलम खे मूं ॾेई वठंदासीं तव्हां रुगो रेस खे सोड़ो कयो त उतां आदीअ खे वापसि कयो। ॻोठ वारा असांजे मथां खिलनि था किथे कंधु खणी हलण जहिड़ा न आहियूं रहिया। तव्हां राति वञी रेस सां ॻाल्हायो जेकॾहिं मिठल जी शादीअ खां पहिरियां अदीअ खे वापसि नथो करे त विझूं था मिठल जी शादीअ में बड़धक। ॾाढो ज़ोर रखियो त अकबर जे मथां पर मूंखे लॻे थो त छोरी ऐं छोरो कंहिं ॿिए तरफ़ निकिरी विया आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण में आई आहे त वरियाम खे रैस जा माण्हू ॿधी खणी आया आहिनि ऐं हिन वक़्तु वरियाम रैस जे कब्ज़े में ई आहे। पोइ वरियाम जो हथ त कयूं उनखे पूरो घटि में घटि वरियाम खे पूरे करण खां पोइ असां ॻोठ में कंध खणण जहिड़ा थींदासीं। हाणे ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। जेकॾहिं हाणे वरियाम खे रैस छॾे थो त हाणे पूरो कंदासींसि। हाणे टके जी बि रिआयत न कजोसि। जिते बि नज़र अचेव न सिधियूं गोलियूं सीने वारियूं हंजोसि। उस्ताद लॻे थो मलूक अची थो पंहिंजो पलांद वठनि। मरी वियासीं मुक़ाबिलो कयूं भाॼो। उस्ताद पेर जहान में भलाई आहे ओड़ो सफ़ा बिस थो लॻे। बेचो अची वियो न भाॼो कीअं उस्ताद ॾिजी वियो। ॾियणु खपे छो जो ज़ात वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत जुस्से मारेसि बची वारी मोटी न थिए। आलमा मञा थो त तोखां सवा असांजी का बि हैसियत कान्हे। खणी मां हिन घर जो वॾो आहियां पर ॿाहिरि मूंखां वधीक तुंहिंजी इज़त आहे ऐं तूं हलंदी पुॼंदी वारो माण्हू आहीं। चाचा मतलब जी ॻाल्हि कयो। आलम कहिड़ो बि आहे ॾिंगो आहे अॾो आहे पर आहे त मुंहिंजे दिलि जो टुकड़ो न। मां हुन खां सवाइ जी न सघंदुसि। पुट मूंसां भलाई कर रईस जे चंबे खां वरियाम खे छॾाए अच न त हुनखे मारे छॾींदा। चाचा जेसि ताईं वरियाम सदोरी ॾस नथो ॾिए न त रेस हुन मां हथ कढंदो ई। पुट जे हुनखे ख़बर हुजे हा तूं ॾस ॾे न। चाचा छोकिरी कॾहिं बि घर मां अकेली कोन निकिरंदी। हिनखे भॼाइण में वरियाम जो ई हथ आहे। पुट जेकॾहिं तोखे असांजी ज़बान ते एतबार न आहे त पोइ वरियाम खां साख वठ। चाचा वरियाम हिनमहिल ज़िद ते आहे हू कूड़ो बि कसम खणी बीठो। ईअं नाहे आलम भले सईं ते हथ रखी वरियाम कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो। आलम मां हिकु भेरो वरी बि वरियाम जे मथां ज़ोर भरे हक़ीक़त पुछण जी कोशिश कंदुसि ऐं ख़ुदा कंदो त वरियाम छोकिरी जो ॾस ॾींदो। बसि तूं रुगो हिकिड़ी महिरबानी कर त वरियाम खे रईस जे चंबे मां छॾाए न त हुनखे
कुटे कुटे पूरो करे छॾींदा आलम पूरो करे छॾींदा आलम रईस कॾहिं बि तोखे जवाब न ॾींदो चाचो अची ॾाढ़ी सां तोखे इलाज वेठो तो करे तूं वञी रईस खे मिंट कर ठीक है चाचा मां वञा तो रईस वटि वरियाम खे वठी थो अचां पर चाचा मां तोखे ये आख़िरी मौक़ो थो ॾियां वरियाम खां सची कराए जाए न त पोइ ॿीहर मूं वटि न अची चाचा